नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिशनर सजावल जे हुकुम ते जाती शहर में फूड खाते पारां मुख्तियार कार जाती, रफीक, अहमद, मयमण ऐं फूड इंस्पैक्टर आलिम शाह जी निगरानी में पुरानी टैक्सी स्टैंड ते सस्ते अटे जी सुज़ुकी पिकअप ते स्टॉल लगायो वियो। स्टॉल ते 44 रुपया किलो अटे जे हिसाब सां 150 थैलियूं 10 किलो अटे जी थैली 440 रुपये में वेकिरो कयूं वियूं। इन ॾस में मुख्तियार कार जाती, रफीक, अहमद, मयमण सिंधी मीडिया सेंटर जाती जे साफ़िन खे ॿुधायो आहे त मुल्क में महांगाई ऐं अटे जो बहरान खां पोइ सिंध हुकूमत पारां सस्ते अटे जा स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि। इन हवाले सां जाती में बि अटे जो स्टॉल क़ाइमु कयो वियो आहे। चयो त असांजी कोशिशि आहे त अहिड़े मौक़े मां ग़रीब आवाम फ़ाइदो वठे, जंहिं लाइ असां ग़रीब आवाम सां गॾु आहियूं। असां वधि खां वधि इहा कोशिशि कई त हुकूमत जे हिन रिलीफ मां वधि खां वधि ग़रीब आवाम फ़ाइदो हासिलु करे सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।